अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 14 डिसंबर सैटरडे। सुबह जा थिया आहिनि पूरा 8:15 ऐं किचन जा सना थोरा कम करे आयमि। नाश्तो हल्को फुल्को कयो आहे, चांहि पीतमि, ॾाढो मज़ो आयो। सी आहे फस्ट क्लास। त इहे शयूं बि वाह जो वणनि थियूं। कल्ह त एॾी थधी हवा हुई, सॼो ॾींहुं इहे वण हीअं ॼण फतकनि पिया, पर अॼु ख़ामोशी आहे, सन्नाटो आहे। सुकल सी पोइ बि आहे माशाल्लाह सां। सो अलाह जा करम आहिनि त असां इहा मौसम बि ॾिठी, न त असां जेका गर्मियूं गुज़ारियूं आहिनि, सॼी इंसान ज़ात छा सॼी काइनात खे ख़बर आहे त कीअं गुज़रियो वक़्तु। सो माशाल्लाह सभु ठीकु ठाक ख़ुशबाश। ऐं हीअ मां चादर कल्ह धोती, सो सुके थी पई हिते। ऐं माशाल्लाह भाइटियूं मुंहिंजी सुतियूं पियूं। जेसि ताईं उथंदियूं ज़हरा ईंदी तेसि ताईं सोचां थी वञी कुझु सिलाई करे वठां। कल्ह कटिंग त कई जाम, टाइम न मिलियो सिबण जो। ऐं ज़ाहिर ईअं ई किस्तियुनि में आस्ते आस्ते कमु थींदो आहे, सो उहो आस्ते आस्ते कमु थी रहियो आहे माशाल्लाह। सिलाई जो कॉर्नर ज़िंदाबाद। ऐं हिते हे ब्राउन धाॻो विधियलु आहे, छो त आख़िरी जेको कपिड़ो मां सिबियो उहा हुई इहा चादर जेका ॿाहिरि मां धोई विधी आहे। त तंहिंजे करे मां सोचां थी त अॼु हिन सां इब्तिदा कजे, इहो ब्राउन सिबिजे। सो फ़िलहालु स्टार्ट थी कयां इहो। बिस्मिल्लाह, अल्लाह जो नालो अॻु में। माशाल्लाह अल्हम्दुलिल्लाह। हे तक़रीबन 1-1.5 साल जे ॿार जो प्यारो ड्रेस बिल्कुलु रेडी आहे। ट्राउज़र, शर्ट ऐं हिन ट्राउज़र सां हिनखे बैलेंस करण जे लाइ मां हिनखे पाइपिंग बि जेका आहे इन ट्राउज़र वारे कपिड़े जी हई आहे। ऐं स्लीव्स जी लेंथ वधाइण जे लाइ मां इहो हिकिड़ो हिन में पीस कयो आहे, न त हिन जो कपिड़ो घटि हुयो। सो हाणे ॾिसो, हे बि 10 रुपीज़ वारे हुन मां मिलियो मूंखे ढेर मां। हे बि 20 रुपया टोटल हिन ते ख़र्च आहे, प्लस मुंहिंजी महिनत, मुंहिंजी मुहबत हिन में शामिल आहे। त अॼुकल्ह जे ज़माने में 20 रुपए में ब्रांड न्यू ड्रेस ॿार जो ठही वञे त सोचो त सही, मां एॾी एक्साइटेड ऐं एॾी ख़ुशि आहियां जंहिंजी हद न आहे। बसि दिलि चए थी सभु कमु छॾे रुगो इहो ई कंदी रहां। त हिते हे मुंहिंजो हेॾां थेलो कटिंग्स जो ऐं बचियल पीसिस जो पियो आहे। ऐं हिन पासे कटियल कपिड़ा ऐं वॾी इलास्टिक वेकरी ऐं सनी, छो त हिन नंढनि नंढनि ॿारनि जंहिंमें मां सनी थी विझां, जेके 8-10 सालनि जा थी ठाहियां, उन में इहा वेकरी इलास्टिक थी विझां। सो माशाल्लाह। त हाणे वञा किचन में, अञा कुझु कम बाक़ी आहिनि, उहे करिणा आहिनि मूंखे। ऐं ॿुधाइजो त हे ड्रेस कीअं लॻियो। टोटल 20 रुपया। तव्हां सोचो इहो रेडीमेड अगरि असां वठूं त असां घणे में मिलंदो, थोरो ईअं अंदाज़ो हणिजो प्राइस जो, छो त मां वठंदी न आहियां रेडीमेड कपिड़ा। पंहिंजे नंढड़ियुनि जा बि ॾिसंदा, मां हमेशह पाण ई सिबिया आहिनि, इन करे मूंखे को आइडिया न आहे त हेतिरो ड्रेस अगरि बाज़ार मां वठिजे सिबियल ठहियल त उहो केतिरे जो मिलंदो। कॉटन जो कपिड़ो आहे। सो इहो मूंखे तव्हां अंदाज़ो हिकिड़ो ॿुधाइजो। जिन जा नंढा ॿार हूंदा स्पेशली, उहे त वठंदा था रहनि। सो मां ॾाढी ख़ुशि आहियां हिनखे सिबी करे। 2-3 गुल ठाहिया आहिनि जेसि ताईं ज़रा थां पई धोए। हाणे अची वई आहियां वापसि कपिड़ा सिबण। ऐं हिन रेड वॻे जो वारो आहे, धाॻो चेंज करे चुकी आहियां। सो बिस्मिल्लाह कयां थी हिकु दफ़ो ॿीहर। 11 थिया आहिनि ऐं मां हिकिड़ो ॿियो सूट सिबी वरितो आहे माशाल्लाह सां। नंढा नंढा टाइनी सूट्स। वरी हिकिड़ी 10 रुपए जी कमीज़, हे त मूं वटि इलाही वॾो कपिड़ो हुयो। सो उहो ई लेंथ वधाइण जे लाइ हिन में मां थोरी फ्रिल हई आहे उन ई कपिड़े जी जंहिंमां मां ट्राउज़र सिबियो आहे। त इन सां थोरो डिज़ाइन बि थी वियो ऐं ॿांह बि थोरी डिघी थी वई। ऐं वरी बैलेंस करण लाइ ॻिचे में पाइपिंग बि हई आहे। ऐं मां हे कपिड़ा थोरा थोरा लूज़ थी सिबां, छो त सभु सियारे जा आहिनि। ऐं अंदरां बि अक्सर मायूं ॿारनि खे गंजियूं या टी शर्ट्स या कुझु अहिड़ो पाराईंदियूं आहिनि, त जीअं थोरो स्वेटर वग़ैरह बि अगरि अंदरां पाराइनि त कपिड़ा जेके आहिनि थोरा लूज़ हुजनि। सो मां इलाही ख़ुशि आहियां। हाणे हलंदासीं किचन में, त जीअं मां थोरी लंच जी तयारी करे सघां। लाउंज जो दरवाज़ो मां खोले छॾियो हो, त हे वरी तेज़ हवा हलणु शुरू थी वई आहे। यकीन कयो अंदरि बि घर में एॾी डस्ट आहे शयुनि ते, ऐं मां कंटिन्यू सिलाई में मसरूफ़ आहियां, त मां शयुनि खे ॾाढो इग्नोर थी कयां। सो उहो बि कंहिं न कंहिं महिल करे वठंदासीं, पर हवा जेको आहे मिट्टी वारी, उहा ॿीहर हलणु शुरू थी वई आहे। सो हलूं था हाणे किचन में। खीरु अची वियो त उहो कढण लाइ रखियो अथमि। ऐं मां सुबुह जो ॾही बि ठाहे छॾी। कुझु एतिरी ॾही रखी हुयमि जंहिं मां मंझंदि जो रायतो ठाहींदमि। थांम उथलाए पुथलाए कुझु खया आहिनि, कुझु न खया आहिनि। ऐं मंझंदि जो मां पचाईंदमि पुलाव। चांवर आहिनि, इहे भिॼाइणा आहिनि। पहिरियों बसरु कटे रखंदमि दाग करण लाइ। ऐं मोस्टली त पटाटनि जो ई पुलाव हूंदो, चिकन आहे थोरो, उहो बि मां हुन में ऐड करे छॾींदमि, जेको मां राति जो न पचायो हो। ऐं कटियां थी बसरु
जेसिताईं दाग थींदो तेसिताईं मां चांवर भिॼाए टमाटर वग़ैरह कटे ऐं इहे जेको बि प्रोसेस आहे उहो अॻभरो कंदमि इनशाला। रायतो मां ठाहे छॾियो आहे ऐं असां रायतो जेको आहे उहो घाटो ठाहींदा आहियूं, घणो हुन में पाणी न मिलाईंदा आहियूं। हा, ॾही सफ़ा थिक हुजे त पोइ मौसम जे हिसाब सां पाणी या खीर, गर्मियुनि में त मां अक्सर खीर ई मिलाईंदी आहियां ऐं छो त ॾही न त खटी थी वेंदी आहे, ऐं सियारे में अगरि मिलाइणो हुजे ॾही घाटी हुजे त मां हुन में पाणी मिलाईंदी आहियां। सो जेकॾहिं तव्हां मां कोई बि मुंहिंजी इहा रेसिपी ॾिसणु चाहे वीडियो त रायता रेसिपी बाय नसरीन वफ़ाई तव्हां अगरि यूट्यूब ते सर्च कंदव त तव्हांखे मिली वेंदी। सो हीअ थी वियो रायतो रेडी। हीअ ॾही एक्स्ट्रा तव्हां मां ऑलमोस्ट अंदरि करे चुकी आहियां ऐं बसि हे चमचा जीअं त एंड में बचंदा आहिनि त फैलाए छॾींदी आहियां। ऐं सुरे जीरी कढी रखी आहे, अञा साफ़ु न कई आहे, हाणे कंदमि। ऐं हिते पटाटा ऐं चिकन जेको बि हुयो बोनलेस हुयो मोस्टली, त मां उन जूं हीअं नंढियूं नंढियूं बूटियूं करे हिन में मिक्स करे छॾियो आहे। सो इहो पचे थो, हिते हाणे हिनखे भुञंदमि ऐं पोइ हुन में थोरी ॾही बि विझंदी वेंदमि गॾु ऐं सिंधी चिकन पुलाव, सिंधी पुलाव रेसिपीज़ बाय नसरीन वफ़ाई इलाही सारियूं तव्हांखे मिली वेंदियूं। ऐं ॾही जेका ही मां हिते चुल्हे जे पासे में रखी आहे, ॼमी कोन्हे अञा, ऐं थोरी देरि खां पोइ हुनजो पासो बि मटायां थी त जीअं हर पासे ॾांहुं प्रॉपर गरम थिए, छो त सीउ आहे त अॼुकल्ह थोरो टाइम थी वठे ॾही, खीर बि थोरो वधीक गरम करणु घुरिजे। ॾहीअ जी बि रेसिपी तव्हांजी पहुच में आहे त जेकॾहिं यूट्यूब ते सर्च कयो होममेड योगर्ट बाय नसरीन वफ़ाई त तव्हांखे मिली वेंदी। काई बि रेसिपी तव्हां सोचो न त मां ठाही हूंदी आहे, तव्हां ॾिसणु चाहियो, रेसिपी जो नालो लिखी, डिश जो नालो लिखी बाय नसरीन वफ़ाई तव्हां लिखंदो त तव्हांखे हूंदी अगरि ठहियल तव्हांखे मिली वेंदी। हा, न मिले त पोइ तव्हां मूंखां पुछी सघो था, ठीकु आहे न। सो हिते कम जो सिलसिलो आहे जारी। बोड़ में ॾही विझां, हिनखे भुञंदी रहंदमि ऐं गॾु गॾु मां सुरह जीरी बि साफ़ु कंदमि। चांवर मां हिते भिॼाए छॾिया आहिनि काफ़ी देरि खां। हे अॼु जो खीर कढियल आहे। 12:30 थिया आहिनि। हाणे मां हिते पुलाव खे दम ॾिनो आहे ऐं कबाब था पचनि। इहो असांजो लंच आहे ऐं छो त ॿार अञा ताईं न उथिया आहिनि त हाणे हिन महिल खां पोइ जॾहिं उथंदा त लंच टाइम ई हूंदो। ऐं मूंखे बि ॿाहिरि वञिणो आहे, अॼु मूंखे ब्लड टेस्ट कराइण लाइ वञिणो आहे ऐं डॉक्टर खां अपॉइंटमेंट बि वठिणो आहे त जीअं मां नेक्स्ट विज़िट करे उते वञी सघां। ऐं छो त डिसंबर में मुंहिंजो ड्यू आहे हिकिड़ो डॉक्टर वटि विज़िट चेकअप। सो इनशाला। केरु थो अचे? मुंहिंजी ॿिली थी अचे। बिस्मिल्लाह रहमान रहीम। माशाल्लाह मज़ेदार पुलाव तयारु आहे ऐं बाक़ाइदा दमजी वियो आहे। ऐं सभिनी खां हिकिड़ी बेस्ट निशानी इहा हूंदी आहे त जॾहिं तव्हां दम जो ढकु खोलियो त इलाही सारी बाफ़ निकिरी, इन जो मतिलबु आहे त हे चङी तरह दमजी वियो आहे। सो हाणे आहे असांजो लंच टाइम ऐं उन खां पोइ मूंखे ॿाहिरि बि वञिणो आहे। 2:45 थिया आहिनि ऐं मां ॿाहिरां थी आयमि। सभिनी खां पहिरियों त वियमि ब्लड टेस्ट करण जे लाइ ॾिनो, उन खां पोइ गनाशम तेल ख़तमु थी वियो मुंहिंजो सियारे जो साथी। भले केॾी बि क्रीम वेज़लिन लोशन हुजे, हिन मस्टर्ड ऑयल खां बग़ैर तरह जे तेल खां सवाइ मुंहिंजो गुज़ारो न थींदो आहे। माचिस वरिता ऐं कॉइल वरिता। कॉइल इन चकर में वरिता त हे ॻोठ वेंदमि त खणी वेंदमि, भले हुते मिलंदा हूंदा पर पोइ बि मां इहे वठी आई आहियां इन नियत सां। ॿियो गोश्त, कीमो, चिकन, जेरा ऐं बोनलेस वरितो, मटन वरितो, सभु कुझु वरितो। सो हाणे त इलाही देरि मूंखे हिते बि हिननि जा हिसा पतियूं करे हिननि खे रखिणो आहे ऐं पर सोचां थी पहिरियों थोरी देरि रेस्ट करे अचां, छो त सीउ आहे इलाही थधि आहे त हे ख़राबु कोन थींदा एतिरी देरि में। थोरो रेस्ट करे 15-20 मिंट पोइ अचां थी, हिननि खे जेको बि आहे टिकाणे हणंदमि। टाइम थियो पूरा 4। 3:30 बजे खां मां किचन में अची वई आहियां ऐं हिकिड़ो चिकन धोई हिसा करे छॾिया आहिनि, ॿियो बोनलेस वठी आयमि, उनखे बि धोतो आहे। टियों जेको आहे हिन में मटन पियो आहे। फ़िलहाल मां उनखे ढकु ॾिनो आहे त जेसिताईं मां चांहि पई वठां, मां पंहिंजे लाइ चांहि ठाही आहे, इहा आहे मटन ऐं पोइ वरी कीमो आहे अञा हुन में तेलीअ में। सो मुंहिंजो हिते गोश्त धोइण जो दुकानु जेको आहे खुलियल आहे ऐं मां हाणे पहिरीं चांहि पीअंदमि, तेसिताईं सुराण पाणी भरींदी देॻड़ो बॉइल करण लाइ, त मां चांहि पी वठंदमि हिन विच में। 3 जी अज़ान अची चुकी आहे, काफ़ी देरि थी आहे। पुलाउ इलाही सारो पियो आहे ऐं मुंहिंजो न आहे ख़्यालु त मां राति जो कुझु ॿियो पचाईंदमि। कबाब बि पिया आहिनि, अगरि ज़रूरत पई
त ॿिया कबाब तरे वठिबा, ॿियो रायतो ठाहे वठिबो। ऐं मां थांव धोई छॾिया, किचन बिल्कुलु साफ़ु सुथिरो थी वियो। ऐं जेको बि मीट मां वठी आई हुअमि उन्हनि ते हिसाब पतियूं करे नाला नंबर लिखी छॾिया त की मां बिरयानी ठहंदी, कोफ्ता ठहंदा, छा ठहंदो, त जीअं मूंखे पोइ कढण में सवलाई थिए। कॾहिं कॾहिं सुस्तीअ में नाला न लिखंदी आहियां त पोइ वरी मूंखे एंड टाइम ते परेशानी थींदी आहे। कढंदी हिकिड़ो हिसो आहे, डीफ्रॉस्ट थियण खां पोइ ख़बर पवंदी आहे हे त ॿियो आहे। सो अॼु फज़ीलत सां सभिनीनि ते नाला लिखी छॾिया अथमि त जीअं वरी कन्फ्यूजन न थिए। सो हाणे मां वेंदमि निमाज़ पढ़णु, ऐं निमाज़ खां पोइ थोरी देरि रेस्ट करणु फ़र्ज़ु आहे मूं ते। 3 पहिरीं जी निमाज़ पढ़ी आयमि, सी आहे इलाही, सी आहे न। सो बहरहाल हाणे अची मां पंहिंजे हिन प्यारी प्यारी नई नई सवड़ में सुम्ही आहियां। ऐं राजी मानी जो कोई हो न आहे, टेंशन फ़िलहाल पोइ ॾिसंदासीं, ज़रूरत पवण ते घुराए बि सघिजे थो, एंड टाइम ते पचाए बि सघिजे थो। इहो असांखे कॾहिं मसइलो न हूंदो आहे हिन जो, माशाअल्लाह सां अल्हम्दुलिल्लाह। ओचितो बि कोई अची वेंदो आहे त मूंखे ऐं सुराण खे को मसइलो न हूंदो आहे। असांजे घर में जेको कुझु पियो हूंदो आहे असां बिस्मिल्लाह करे उन मां ई कुझु न कुझु सुठो पचाए वठंदा आहियूं, त जीअं महिमान जी ख़ातिर तवाज़ु कई वञे। सो ॾाढो माना कम जो ॾींहुं गुज़ारियो आहे। हलां माशाअल्लाह 2 नंढड़ा क्यूट जोड़ा सिबियमि, ॿाहिरां एॾी सारी शॉपिंग करे आयमि, ब्लड टेस्ट लाइ ॾेई आयमि। हाणे डॉक्टर खां अपॉइंटमेंट बि वठी छॾियो आहे त जीअं इन खां गाफ़िल न थियां। नओं साल जेको हे 2024 जॾहिं आयो हो, शुरू थियो, त मां हिकिड़ो अहद कयो हो जंहिंमां मूंखे 2 यादि आहिनि, 3 मूंखां विसरी वियो आहे त मां छा चयो हो। तव्हां मां कंहिंखे यादि हुजे त मूंखे ॿुधाइजो। सो 2 त इहे हुया। सो पहिरियों इहो त मां पंहिंजी हेल्थ जो ॾाढो ख़्यालु रखंदमि, ऐं उहो मां रखियो अल्हम्दुलिल्लाह। मां हिन साल पंहिंजो उहो जेको वाइदो हो, जेको अहदो मां पूरो कयो, ग़फ़लत बिल्कुलु बि न कई आहे मां। ऐं बाक़ाइदगीअ सां चेकअप, दवाऊं, परहेज़, जेको कुझु हुयो उहो मां आराम सां कंदी रही आहियां। सो हिन साल जो इहो आख़िरी चेकअप हूंदो जेको मां वेंदमि गिवन डेट ते। हिकिड़ो इहो हुयो। ॿियो इहो हो त चैरिटी जो कमु, यानी जेका बि नंढी नंढी सहूलियत मुंहिंजे तरफ़ां, नंढी नंढी आसानी कंहिंखे पहुचाइजे थी, त मां सोचियो त उहा कोशिशि कंदमि त घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुचायां, जेतिरो मूंखां थी सघे। इंसानु आहियां, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, मुंहिंजी हिकिड़ी कैपेसिटी आहे, हिकिड़ी लिमिट आहे। सो उहा पूरी कोशिशि कयमि, जेतिरो मूंखां थी सघियो मां घणे खां घणनि माण्हुनि ताईं पहुचाई। अल्हम्दुलिल्लाह, अल्लाह जी मदद ऐं मुंहिंजियूं दुआऊं, मुंहिंजी नेक नियती, मुंहिंजी महिनत तमामु घणनि माण्हुनि ताईं पहुचाए सघी आहियां हिन साल। 3 अलाए छा हो, हाणे मूंखे यादि नथो अचे। इहो मूंखे यादि हो त मुंहिंजा 3 प्रॉमिस हुया, जंहिंमां हाणे ॿुधायो छा कयां, अलाए क्राफ्टिंग जे बारे में हो, छाजे बारे में हो, मां सफ़ा विसरी वई आहियां। ऐं इन करे मां उन ते ॻाल्हाए बि नथी सघां। अगरि क्राफ्टिंग हो त मां क्राफ्टिंग त कई कोन्हे हिन साल, मां रुॻो सिलाई कई आहे, उहा बि ख़ैर हिकिड़ो क्राफ्ट ई आहे। पर मूंखे यादि नथो अचे त उहो 3 वाइदो मुंहिंजो कहिड़ो हो, 3 अहद मुंहिंजो कहिड़ो हो। सो प्लीज़ अगरि कंहिंखे यादि हुजे त मूंखे ॿुधाइजो। अलाए पोइ 2024 जी पहिरीं वीडियो ॻोल्हियां, सर्च कयां त उन मां मूंखे ख़बर पवंदी। सो बहरहाल 2 अहद जेके मूंखे यादि आहिनि उन्हनि ते मां ॾाढे सुठे नमूने ऐं प्रॉपरली मां उन्हनि ते अमल कयो। उन में अलाह से मुंहिंजी मदद कई ऐं मां मुतमइन आहियां बिल्कुलु। सो वरी नओं साल शुरू थियण वारो आहे, त तव्हां बि सोचे वठिजो त नए साल जे लाइ छा छा तव्हां इरादो कयो था। पंहिंजे हेल्थ जे हिसाब सां कयो। अगरि असां सुस्त आहियूं ऐं असां एक्टिव न आहियूं त उहो ज़रूरु असांखे वॉक करणु घुरिजे, कुझु एक्सरसाइज़ करणु घुरिजे, कुझु का अहिड़ी एक्टिविटी करणु घुरिजे जेका असांजी सिहत खे सुठो रखे। ऐं इहो न हूंदो आहे ज़रूरी न आहे त माण्हू थुल्हो हुजे त वॉक करे या बीमार हुजे त वॉक करे। वॉक त उहो ई हेल्थ आहे, 100% हेल्दी आहे कंहिं बि माण्हू जे लाइ, नॉर्मल माण्हू लाइ। सो उहो कोई बि तव्हां अहिड़े क़िस्म जो अहद करे सघो था ऐं पोइ उनखे पूरे करण जी बि कोशिशि कयो। पंहिंजी ॿारनि जी तरबियत ते वधीक ध्यानु ॾिबो। मुंहिंजा त वॾा थी विया माशाअल्लाह, मूंखे जेको करिणो हो मां कयो ऐं अलाह मुंहिंजो उहो कयो, सजायो कयो आहे माशाअल्लाह। अलाह जा लख अहसान। त ईअं माना जिन जा नंढड़ा ॿार आहिनि, जिन जो घरु आहे, जिन जी ज़िंदगीअ में थोरी घणी डिस्टर्बेंस आहे, त तव्हां जेकॾहिं इरादो पको हूंदो न त तव्हां पंहिंजे उन्हनि इरादनि में कामयाबु थी वेंदो। पर जेकॾहिं तव्हां उन ते अमल करण खां पहिरियों ई या इरादो करण खां पहिरियों सोचींदो अलाए थींदो अलाए न थींदो, त पोइ मुश्किल आहे। सो हाराईंदो उहो आहे जेको पहिरियों खां ई हारण जो सोचींदो आहे।
ऐं जेको खटण जो पको इरादो करे अलाह बि उन्हनि जी मदद कंदो आहे जेके पंहिंजी मदद पाण कंदा आहिनि। सो बसि दिलि चाहे त कचहरियूं कयां, छो त हाणे वधीक ॿाहिरि वञी त मां कमु कंदमि कोन। जेको कुझु करिणो सभु करे आयमि हिन महिल ताईं जो। ऐं मुंहिंजे पासे में सूरत हाल ॾेखारियां, हे ॾिसो, हे तार हे मशीन जी आहे, जंहिंमें हिन महिल मां पंहिंजो फ़ोन चार्ज लाइ विधो आहे। मशीन जी तार कढी छॾी आहे, जेके 2 जोड़ा सिबिया उहे त पयल आहिनि, ऐं अॻियां हिकिड़ो वॾो थेलो कपिड़नि जो पियो आहे, उहो अञा मां सिबंदमि इनशाला। हिन महिल दिलि इहो ई थी चए, पर तरजीह इहा आहे त पाण खे थोरो रेस्ट ॾियां। सॼो ॾींहुं हल कई आहे। सो माशाल्लाह हिकिड़ो सुठो, हिकिड़ो बहितरीनु, हिकिड़ो प्रोडक्टिव ऐं रिलैक्स्ड ॾींहुं गुज़ारियो आहे। छो त मां जेको जेको सोचियो अॼु में मां उहो कयो आहे। ऐं रोज़ानो ॾिसंदा आहियो सुबुह जो त जॾहिं मां सोचींदी आहियां त अॼु जेको प्लैन कोन्हे इहो तव्हां सां मां शेयर कंदी आहियां, त प्लैन इहो बसि ज़रूरु हूंदो आहे, टाइम वेस्ट न कंदमि, इहो प्लैन हूंदो आहे। पोइ उन में मां छा बि कयां, कॾहिं मुंहिंजो सिलाई जो मूड न आहे, कॾहिं मूंखे कुझु पचाइण जो मूड न आहे, मां कुझु ॿियो थी करणु चाहियां। सो घर खे सफ़ाई जी शदीद ज़रूरत आहे, डीप क्लीनिंग जी। ऐं मुंहिंजे प्लांट्स मुंहिंजा रड़ियूं था कनि, मूंखे सॾनि था, त असां ॾे बि ध्यानु ॾियो, उहो बि ॾियणो आहे मूंखे। अदी अलमास काज़ी कमेंट कयो त कूंडियुनि खे पेंट करायो। सो घणा कम आहिनि, तमामु घणा, ऐं इहा प्लैनिंग अलाए कॾहिं खां मुंहिंजी हूंदी आहे। सो पर तव्हां ॾिसो था त मां वक़्तु ज़ाया बि नथी कयां, ऐं चौमुखी आहे ॼण मूंखे विढ़णी, त हे बि कयां, घर बि संभालियां, ॿाहिरि बि कंहिंजी न कंहिंजी हेल्प थी वञे, अल्हम्दुलिल्लाह। सो इरादा जेकॾहिं मज़बूत हुजनि न त अलाह सी मदद करे ई वठंदो आहे। बाक़ी सच इहो आहे त जॾहिं मां सॼो इहो ॾींहुं सिलाई थी कयां या मां ॿाहिरां जा इलाही सारा कम करे थी अचां, त इलाही दफ़ा मुंहिंजो घरु इग्नोर थींदो आहे। अॼु जीअं घर में ॾाढी डस्ट पियल आहे, पर मां हुनखे हथ बि न लाथो आहे, छो त मां फुल टाइम कमु कंदी रही आहियां। ऐं सुराण जो इहो हाल आहे त तक़रीबन 2:45 बजे घर ईंदी आहे। पोइ अचण सां नमाज़ पढ़े, मानी खाए, पोइ पाणी बॉइल करे, बोतलूं वग़ैरह जेके ख़ाली हुजनि भरे रखे, 3 पहिरीं जो टाइम थी वेंदो आहे। 3 पहिरीं नमाज़ पढ़ी वॉक ते वेंदी आहे, वॉक खां मोटी अच 10-15 मिंट साह पट त सांझी, त टाइम ई न हूंदो आहे। ऐं ॿियो अॼुकल्ह हुनजा पेपर था थियनि, त उहे पेपर ते खणी अचे, त उहो घर जे ॿिए कंहिं कमनि जी हुन ते ज़िमेदारी न आहे। सो ईअं बि थींदो आहे त जॾहिं असां कंटिन्यू कंहिं हिकिड़े कम खे वठंदा आहियूं त असांजा ॿिया कम ज़रूरु इग्नोर थींदा आहिनि, छो त असां कोई कंप्यूटर या मतिलबु छा आहियूं, एट अ टाइम असां इलाही सारा नथा कम करे सघूं। पोइ बि अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी पॉज़िटिव ज़िंदगी गुज़री रही आहे, सुठी सोच सां, महिनत सां, कोशिशि सां, वक़्त जे क़दुर सां। इहे अलाह जा करम आहिनि, इहो सभु हुन रब जे तरफ़ां आहे। ऐं अलाह बि तॾहिं थो मदद करे जॾहिं बंदो पाण चाहे पंहिंजी मदद करणु, पंहिंजो हाल बदिलाइणु। सो मूं कोशिशि कई आहे ज़िंदगी भर त पंहिंजो हाल बदिलायां। ॾाढी कचहरी थी वई अॼु, उमेदु त बोर न थिया हूंदो। सो हाणे मां हिते कुझु वीडियोज़ ॾिसंदमि, ऐं कुझु मां डाउनलोड करे रखंदी आहियां, कुझु ज़हन में हूंदियूं आहिनि त अहिड़ी हीअ शइ ॾिसणी आहे मूंखे, ऐं कुझु पिक्चर्स आहिनि, कुझु मतिलबु अहिड़े टाइप जो। फ़ोन ते ई मुंहिंजी एक्टिविटी फ़िलहालु हलंदी सांझीअ जी निमाज़ ताईं। सांझीअ जी निमाज़ पढ़ी पोइ थी सघंदो मां सिलाई कयां, तेसि ताईं रेस्ट आहे। सो तव्हांखां अॼु जे हिन व्लॉग मां मोकिलायां थी। अलाह साईं तव्हां ख़ुशि रखे, सलामत जो, आबाद जो। इनशाला असां सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं। ऐं इहे ॾिसो था भरिसां हेठि ब्लैक कलर जो किताबु आहे, इहो गुल जो किताबु आहे, जेको मां हितां हुतां कुझु पना उथलाए पढ़ंदी रही आहियां। वरी उनजे मथां हिकिड़ो मोटो किताबु आहे, अदा महमूद मुग़ल जे हयातीअ ते, उनजे कम ते लिखियलु किताबु आहे। इहो बि 1-2 पना पढ़िया आहिनि, मूंखे हिन जो रिव्यू वीडियो बि ठाहिणो आहे। उनजे मथां बंदि लिफ़ाफ़ो आहे, उन में 2 मैगज़ीन्स आयल आहिनि, जेके मां अञा ताईं खोलिया बि न आहिनि। टाइम बिल्कुलु न आहे। मुंहिंजो वस पुॼे न त मां घटि में घटि पंहिंजे लाइ 24 कलाकनि मां 30 कलाक त कयां ॾींहं राति जा। सो अल्हम्दुलिल्लाह, पोइ बि ठीकु आहे, पोइ बि सभु शौक़ु पूरा था थियनि। ज़िंदगी रवां दवां आहे। पंहिंजो ख़्यालु रखो तव्हां बि, पंहिंजी सिहत जो, पंहिंजे ज़हनी सिहत जो, जिस्मानी सिहत जो ॾाढो ख़्यालु रखो। ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त हिन ज़हनी ऐं जिस्मानी सिहत जे बारे में हिकिड़ी अलॻि वीडियो हुजणु खपे, छो त इहो हिकिड़ो इलाही वॾो ऐं डीप टॉपिक आहे। सो अलाह साईं सभिनी ते पंहिंजो रहम करे, पंहिंजो करम करे, पंहिंजो फज़ल करे। सो मुंहिंजे तरफ़ां इलाही सारो प्यार, इलाही सारियूं दुआऊं मोकिलायूं था अॼु जे हिन व्लॉग मां। इनशाला सुभाणे ज़रूरु मिलंदासीं, तेसि ताईं अलाह भाई।